तरीकत रहबरे शरीयत आफताबे विलायत गौसे जमा पीर मोहम्मद करमुल्लाह इलाही अलमारूफ दिलबर साईं मदनी के अर्ज कंदासी पंजे नूरानी बयान सा तवा सा जूं दिलियों मुनवर कंदा अल्लाह अल्लाह अल्लाह। सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो, अल्लाह जा शुक्राना जंहिं रब करीम असांखे हिन भलारी महफ़िल में हाज़िरी जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। 1948 खां वठी ही 2020 पियो हले। ताज मस्जिद में मदीने वारे साईं जे बचड़न जे शहादत जो तज़किरो उलमा खां सुलहा खां उम्मत जे भलारन इंसानन खां तव्हां इहो तज़किरो पाक ॿुधंदा रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो, इंशाअल्लाह ॿुधंदा रहंदव। हिन मस्जिद जे फ़ज़ाउन में उस्तादुल उलमा मखदूम अहले सुन्नत हजरत किबला सई मोहम्मद उस्मान रहमतुल्लाह अलैह, उस्तादुल उलमा महबूबुल उलमा हजरत मौलाना नाले मिठो रहमतुल्लाह अलैह, सिंध जा नामियारा आलिम बुजुर्ग तव्हांजे ताज मस्जिद में ईंदा रहिया आहिनि ऐं मदीने वारे साईं जे बचड़न जो शान ॿुधाईंदा रहिया आहिनि। ॿुधो, पलव में ॿधो, दिल ते लिखो, पंहिंजे आलमन जूं ॻाल्हियूं सीने में सांढियो, उन अक़ीदे के वठो,
उन ॻाल्हि खे मज़बूत पकड़ियो जेके आलिम तव्हांखे सेखारनि ऐं सम्झाइनि था। वाइज़ ॿुधण मक़सूद न हूंदो आहे। 2 कलाक 1.5 कलाक 2.5 कलाक तकरीर ॿुधण मक़सूद न हूंदो आहे। भली हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पर उनखे सम्झो, पंहिंजे याम में हंडायो ऐं उनजे मथां अमल पैरा थियो। मोरे वारो वक़्तु ॾाढो नाज़ुक अची वियो आहे। फितना ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। मदीने वारे साईं फरमायो त अहिड़ो वक़्तु मुंहिंजी उम्मत में ईंदो, फितना ईअं पखड़बा जीअं कारी राति छांइजी वेंदी आहे। जे राति छांइजी वेंदी आहे न, ईअं राति वांगुरु, कारी राति वांगुरु फितना छांइजी वेंदा। अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत में ईंदो, माण्हू सुबुह जो मुस्लमान हूंदा, शाम जो काफ़िर थी वेंदा, शाम जो मुस्लमान हूंदा, सुबुह जो काफ़िर थी वेंदा। साईं फरमाइनि था अहिड़ो दौर ईंदो जो पैसे जे एवज़, दौलत जे एवज़, नाणे जे एवज़ माण्हू पंहिंजो दीन विकिणी छॾींदा, पंहिंजो अक़ीदो विकिणी छॾींदा। तव्हांखे शायदि मूं अॻे ॿुधायो हो या न, असांजे मातली जे पासे में हिकिड़ो माण्हू हुयो कट्टर सुन्नी, या रसूल अल्लाह चवण वारो, मिलाद करण वारो, दस्तगीर जी यारी करण वारो। वरी अचे गजस हो, चऊं तो कि मस्जिद ठहराए था ॾियूं। ॻोठ जो चङो मुड़ुस बाही मस्जिद ठहराए था ॾियूं 8 लख रुपए जी, ऐं पैसा बि ॾियूं था। तूं रुगे इहो चओ त मां देवबंदी मज़हब जो आहियां, लिखी ॾिनई मां तव्हांजो आहियां। 8 लख बि वरितई रोक, 8 लख जी मस्जिद ठहराई। 2 साल गुज़रिया त वरी हो अचे लॻसि। उन्हनि जो मिया है 8 ऐं 8 16 ते तो इहो ईअं कयो आहे, असां तोखे 20 था ॾियूं। वरी कारो झंडो हयईं, चई त मां उन्हनि मज़ा आहियां। मदीने वारे साईं फरमायो त अहिड़ो दौर ईंदो, माण्हू पैसनि ते पंहिंजो दीन विकिणंदा। अॼु उहो दौर अची वियो आहे। मूंखे हिकिड़ी वीडियो फिल्म ॾेखारियूं, वीडियो मोबाइल में। हिकिड़ो शख्स आहे, ईअं कुबड़ो थियो हले थो, लठ हथ में अथसि, उन जे अॻियूं पोयूं सवनि जे तादाद में माण्हू इहो 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 कंदा था वञनि। चवनि था त इहो इमाम ज़ैनुल आबिदीन आहे। माज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह सुम्मा अस्तग़फिरुल्लाह, इहो इमाम ज़ैनुल आबिदीन आहे। ऐं हे कूफी आहिनि, इनखे ॿधियूं था वञनि, कैदी पण ज़ंजीर उनखे ॿधा पिया आहिनि। हाणे यज़ीदियुनि त छा कयो छा न कयो, पर वॾा यज़ीदी त हे हिन, वॾा बेईमान हे हिन। हिकिड़ो मुजस्मो ठाहियो आहे, फोटू मुजस्मो, बुत जीअं ठहंदो आहे, उनखे तीर लॻा पिया आहिनि, तलवारूं लॻियूं पियूं, सिर कटियो पियो आहे, चए त इहो इमाम हुसैन पियो आहे। अस्तग़फिरुल्लाह अज़ीम। जॾहिं मदीने वारे साईं जे गुस्ताखन हालैंड वारनि खाका ठाहिया हा त सॼो पाकिस्तान उथी पियो हुयो। चऊं त न गुस्ताखी कई आहे, खाका ठाहिया आहिनि मदीने वारे साईं जा, हुजूर जे बचन जा खाका ठाहिया आहिनि। गैरत ईमानी जागी पई हुई, मुसलमाननि जुलूस कढिया, उन ते खून बि थी चुका हुया। मुंहिंजा दोस्तो, उहे खाका ठाहिया काफ़िरनि, पर हिननि खे तव्हां छा चवंदो जेके मुसलमान बि सॾाइनि। इमाम हुसैन जो मुजस्मो ठाहियूं, तीर चुटनि, तलवारूं चुटनि। इमाम ज़ैनुल आबिदीन जो उहो मुजस्मो ठाहे, मुजस्मो न पर हिकिड़ो लोफर, हिकिड़ो गंदो माण्हू उनखे सॾनि तई इमाम ज़ैनुल आबिदीन आहे। उनखे ज़ंजीरनि में कैद करे अॼु यज़ीदी वठी था हलनि, पुठियों वरी हे मातम कंदा था वञनि। छा इहा मोहब्बत आहे? छा इहो दीन आहे? छा इहो इस्लाम आहे?
छा इस्लाम इन शइ जी इजाज़त ॾिए थो? बादशाह हिकिड़े खे कंहिं माण्हू चयोसीं फलाणे तोखे गार ॾिनी आहे, उहे लफ़्ज़ चई ॿुधाई त हे लफ़्ज़ तोखे चया अथई। बादशाह हुकुम ॾिनो, जलाद खे चई त हिन माण्हू जी ज़बान कटे छॾ। हुन चयोसीं मुंहिंजी ज़बान छो थो कटी, गारियूं त तोखे फलाणे ॾिनियूं। बादशाह चयो त हुन जे चयो या न चयो मूं त कोन ॿुधो न, तूं त मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं वेठो थो चवीं, तूं मुंहिंजे साम्हूं वेठो थो चईं, वॾो पादरनि जो हक़दार त तूं आहीं। मोरे वारा समझो था अलाए कोन था समझो? यज़ीद छा कयो तारीख़ में लिखियल आहे, पर हे त तुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं मुजस्मा ठाहियूं हथ जो इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं बीबियुनि जा उहे काफ़िलो ठाहिनि था। हे इमाम हुसैन जो काफ़िलो थो वञे पियो। तव्हां यूट्यूब ते ॾिसो, तव्हांखे उहे सॼियूं फिल्मूं नज़र ईंदियूं। हीअ बीबी ज़ैनब आहे, बीबी रुकैया आहे, हीअ बीबी सकीना है, ही फलानी बीबी आ, मुझा दोस्तों ही इमाम ज़ैनुल आबिदीन आ, ही फलाने जो लाश आ, ही फलाने जो जनाज़ो आ। छा यो अदब आ या बेअदबी आ? गालायो छो न था? अदब आ या बेअदबी आ? बेअदबी आ। यो इश्क आ या फिस्क आ? फिस्क आ। यो इश्क आ या फिस्क आ? फिस्क आ। या मोहब्बत आ या ख़यानत आ? ख़यानत आ। मोहब्बत सिखणी थई त ताज मस्जिद में आ, आशिकाने आल बैत के। सुभान अल्लाह। दुख जो इज़हार दुहल वजाए न कबो आ। दुहल खुशी जे मौके जी अलामत हूंदी आ, शादी जे मौके जी अलामत दुहल हूंदो आ। ऐं गम जे टाइम ते दुहल वजाए मातम करे गलियुनि में मथा उखाड़ा, वातन में पान पिया आहिनि, वातन में चरस ऐं हुक्का ऐं मुंहिंजा दोस्तो नशा वातन में आहिनि, ऐं उहे पाक बीबियुनि जा नाला वठी गलियुनि में वञी मातम करण, इहा मोहब्बत न आहे। जे मोहब्बत थई त ताज मस्जिद में आ अदब सां। सुभान अल्लाह। बावजू बा अदब बा मुलाहिजा एतराम सां बावजू वेही कुरान ॿुधो, हदीस ॿुधो त नबी जे बचन जो शान छा आहे, नबी जे अहल बैतन जी इज्जत छा आहे, अज़मत छा आहे, उन्हनि जी तालीम छा आहे, तलकीन छा आहे। पुट मां ध्यान चाहींदुसि तव्हांजो, इमाम हुसैन शहीद थिया, इन में को शक ई न आहे। कीअं शहीद थिया, पाणी बंदि थियो या न थियो, कीअं थियो, इहो वाक़ियो बाद जो आहे। पर असुल सुवाल आहे त इमाम हुसैन मदीने जहिड़े शहर खे छॾे निकितो छो? वरी जो मके में आयो त मके जो शहर हज जा ॾिहाड़ा, सॼी दुनिया जा माण्हू अचनि पिया मके में हज अदा करण। इमाम हुसैन मके खे छॾे, माण्हू एराम ॿधियूं मके में अचनि था, इमाम हुसैन मके खे छॾे कूफे ॾे वञे। सवाल इहो आहे, पंहिंजे ज़हननि खां पुछो त सही न मोरे वारो, अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, कॾहिं पाण खां पुछो, सवाल कयो त इमाम हुसैन जे वञण जो मक़सद कहिड़ो हो, गर्ज़ कहिड़ो हुयो? रस्ते में वाक़ियो थियो करबला में, कूफे मक्के ऐं कूफे जे विच में मंज़िल आहे करबला जी, जिते वाक़ियो थियो आहे। इमाम हुसैन जी मंज़िल करबला न हुई, करबला में त वाक़ियो थी वियो, संदन मंज़िल त अॻिते हुई, कूफे हुई। जे कूफे विया पे त छाजे लाइ पे विया, मक़सद कहिड़ो हो, गर्ज़ कहिड़ो हुयो, मतलब कहिड़ो हुयो, चाहत कहिड़ी हुई, तमन्ना कहिड़ी हुई?
एॾे हिकिड़ो हिंदुस्तान में मौलवी दो टीटीहर जहिड़ो ज़ाकिर नाइक इन्हें वरी तकरीर कई त ॿिनि शहज़ादनि जी जंग हुई। अमीर मावियो बादशाह हुयो, उन जो शहज़ादो हुयो यज़ीद। हज़रत मौला अली बादशाह हुयो, उन जो शहज़ादो हो इमाम हुसैन। ॿिन्ही शहज़ादनि जे विच में कुर्सी जी जंग हुई। यज़ीद पियो चए कुर्सी ते मां हुजां, इमाम हुसैन पियो चए त कुर्सी मूंखे मिले। कुर्सी जी लड़ाई हुई, ॿी का ॻाल्हि कोन हुई। इन सोच जे मथां लानत, इन फिक्र जे मथां लानत, इन फिक्र जे मथां जेको चए थो कुर्सी जे लाइ निकितो हुयो, इन सोच जे मथां अल्लाह जी लानत आहे। हिकिड़ो वरी चए थो त इमाम हुसैन पैसा माल दौलत जे हासिल करण जे लाइ निकितो, लुटेरो बणजी निकितो। लुटण, काफ़िला लुटिया हुई, रस्ते में काफ़िला लुटिया हुई, काफ़िला लुटण जे लाइ निकितो हुयो। मां तो चवां इन फिक्र जे मथां बि अल्लाह जी लानत आहे। जेको चए थो पैसे जे लाइ निकितो हो सो कूड़ो आहे, जेको चए थो कुर्सी जे लाइ निकितो हुयो इमाम हुसैन, उहो बि कूड़ो, कूड़े जो पुट आहे। इमाम हुसैन निकितो छो हुयो, वियो छा जे लाइ हुयो, मदीनो छो छॾियईं, मक्को छो छॾियईं, बच्चा छो वठी निकितो? भला कुर्सी जे लाइ वञे हा न, इक़्तिदार जे लाइ, पैसे जे लाइ वञे हा, त पोइ इमाम हुसैन जे लाइ बहितरीन मरकज़ मदीनो हुयो। मदीने में फौजूं गॾु करे हा, लड़ाई जे लाइ लश्कर गॾु करे हा, हथियार गॾु करे हा, कुर्सी वठे हा। त अली असगर ऐं अली अकबर ऐं बीबी सकीना ऐं सुगरा मासूम नियाणियुनि खे वठी न निकिरे हा। जेके कुर्सी जे लाइ निकिरंदा आहिनि से उहे लश्कर वठी निकिरंदा आहिनि। इक़्तिदार जे लाइ जेके वेंदा आहिनि से फौजूं गॾु कंदा आहिनि। मुंहिंजे इमाम हुसैन जे लाइ मदीनो मरकज़ हुयो, नाने साईं जी बारगाह हुई। सच ॿुधायो मोरे वारा, हिकिड़ो सुवाल तव्हां खां पुछां, दिलि खां पुछी जवाब ॾिजो। जेकॾहिं अॼु 10 मुहर्रम ते इमाम हुसैन हिते अची वञे ऐं जे इमाम हुसैन हिते ताज मस्जिद में भी ऐलान करे त मोरे वारा केरु आहे जेको मूंखे सिर ॾींदो? मां तव्हांखे कसम थो ॾियां रब जी ज़ात जो, मां तव्हांखे वास्तो थो ॾियां अल्लाह जी ज़ात जो, सची ॿुधायो त सिर केरु ॾींदो? कहिड़ा कहिड़ा तू 1500 साल पो पैदा थियो ही, न तो इमाम हुसैन ॾिठो, न ज़ियारत कयई, न मदीने वारो ॾिठुई, पर अॼु बि तुंहिंजी इहा मोहब्बत जो मलाइकनि लिखी। फरिश्ता शाहिद आहिनि, अॼु ताज मस्जिद जो दर ऐं दीवारूं बि शाहिद आहिनि। खुदा जो कसम क़यामत जे ॾिहाड़े हीअ ताज मस्जिद जो आगुर सहन बि शाहिदी ॾींदो। सुभान अल्लाह। हाणे जे मदीने में वेही इमाम हुसैन ऐलान करे हा त केरु आहे मूंसां मूंते सिर ॾींदो, त मदीने वारा छा चवनि हा? तूं 1500 साल पो पैदा थिए, तूं सिर ॾीं थो, पर जन रूबरू मदीने वारे खे ॾिठो हुयो, जन मौला अली जे हथ ते बैत कई हुई। मौला अली जा मुरीद जेके मदीने में हज़ारे न लखे हुया, सिर ॾियनि हा या न ॾियनि हा? सिर ॾियनि हा या न ॾियनि हा? कुर्बानी ॾियनि हा या न ॾियनि हा?
इमाम हुसैन जे हुक्म ते यजीद छा हुयो, यजीद जो लश्कर छा हुयो। पर मां हिकिड़ो फ़कीर आहियां, सूफ़ियुनि सां जुतियुनि खाइण वारो आहियां, सूफ़ियुनि जो मुंहिंजो ईमान आहे, असां सूफ़ियुनि जो मशरब आहे त इमाम हुसैन मदीने वारे साईं जो गादी नशीन आहे। अहले दिल था चवन, आरिफ था चवन त जेको गादी ते वेहंदो आहे न, उन खे गादी वारे जो फैज़ उन जे सीने में ऑटोमेटिक अची वेंदो आहे। पीर से रोज़े धणी जा हुर, पीर पागारे जी जमायत अज भी चवंदा आहिनि त जेको बि गादीअ ते वेठो रोज़े धणी जो फैज़ उन जे सीने में अची वेंदो आहे। अंग्रेज़नि हुरनि खे मारियो, जेलनि में विधो, लोढ़नि में बंदि कयो, त बि चवनि पिया भेज पागारा। जेको बि गादी ते वेहंदो उन जे लाइ सिर बि ॾींदा। उन्हनि जो नज़रियो आहे, अहले दिल जो नज़रियो आहे त जेको गादी ते वेहंदो आहे उन खे गादी वारे जो फैज़ मिलंदो आहे। वो मदीने वारे साईं जे गादी ते जेको वेठो आहे उन वटि को पावर हूंदो कन न, फैज़ हूंदो कन न, उन वटि बि का सलाहियत हूंदी या न। मां त हीअं थो चवां जे इमाम हुसैन हीअं आंगुर जो इशारो करे हा न त यजीदन जो लश्कर 80,000 जो सिर कलम थी सघियो। आहे इहो ईमान। हिन सिंध जो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, तारीख़ तोहफ़तुल किराम में मीर अली शेर खाने लिखियो आहे त सिंध जो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उन वटि बादशाह वक़्त जो कावड़जी पियो, फ़ौज मोकिली बुज़ुर्ग खे मारण जे लाइ। पोइ बुज़ुर्ग वटि जेॾी महिल फ़ौजी ॿाहिरों घेरो कयूं साईं जे दरगाह खे, हिकिड़ो फ़ौजी अंदरि घिड़ी आयो। अबा कीअं आहीं? फ़ौजी वर्दी जो ॾिठईं। अबा कीअं आहीं? कि बादशाह हुकुम ॾिनो आहे तोखे मारण आया आहियूं। मूंखे मारण आहीं? कि हा। मुरीद खे चई त अबा इहो अंदरि कोठी में बसर पिया अथई, हिकिड़ो बसर खणी ॾे। बसर खणी ॾिनई। बुज़ुर्ग हीअं कयो, उन बसर खे हीअं करे कटियईं। उन सिपाही खे चई अंदरि ॾिस। अंदरि जो ॾिठईं त बुज़ुर्ग हिकिड़े बसर खे कटियो त उहे जेके 100, 200, 400 बसर पिया सभु यदोल थी विया। वली सगोरे फरमाइश त हाणे मुंहिंजे कोठीअ में बसर घणा आहिनि या तुंहिंजा सिपाही घणा आहिनि? चइजे बसर घणा आहिनि। फरमाई जे हिकिड़ो बसर कटींदुसि न त तुंहिंजी सॼी फ़ौज ईअं अधो अधु गफा गफा थी वेंदी। अड़े जे वलीअ खे एतिरो पावर आहे, बसर खे वढे त हड़ई बसर वढजी सघनि था, त इमाम हुसैन जो रूहानी पावर छा हूंदो? जंहिंजो असुल नसुल घराणो सही हूंदो उहो इन्हनि सां मुहबत रखे। नबी जा लफ़्ज़ आहिनि, पाक नबी जा लफ़्ज़ आहिनि, थोरो ध्यानु कजो। साईं फरमाइनि था वला युबग़िदुहुम इल्ला शकीयुन अल जद शकीयुल जद रदीयुल विलादत। साईं फरमाइनि था इन्हनि चैन सां बुग़्ज़, दुश्मनी, अदावत उहो रखंदो जेको बदबख्त ऐं बदनसीब हूंदो ऐं जंहिंजो नस्ल सही न हूंदो। पुट वॾी कसवटी आहे, वॾी निशानी आहे, वॾी निशानी आहे जेका मदीने वारे साईं ॿुधाई आहे त हलाली केरु आहे, हरामी केरु आहे। पंहिंजे पीउ जो पुटु कहिड़ो आहे ऐं पीउ मां तुख़ुम जंहिंजो सही न आहे, निशानी मदीने वारे मीर ॿुधाई आहे जंहिंजी पंजतन सां मुहबत आहे, इहो ख़ुश नसीब आहे ऐं इन जो नस्ल सही आहे, पंहिंजे पीउ जो पुटु आहे। जंहिंजी पंजतन सां अदावत आहे, कुल्फत आहे, कुदूरत आहे, इहो पंहिंजे पीउ जो पुटु ई।
वॾी निशानी आ, वॾी अलामत आ। मोरे वारा बस इहा कसवटी खयूं वञ, ख़बर पइजी वेंदई। ॾिसीस त अलीअ सां प्यार अथसि या न अथसि, हसनैन सां मोहबत अथसि या न अथसि। जेकॾहिं को बकवास करे समझ जाए, बस ॿियो कुझु न चईस, चईस मुस्तफा करीम ॿुधायो आहे असांखे तुंहिंजे बारे में त तूं पंहिंजे पीउ जो पुटु न आहे। हाँ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वारे साईं उन्हनि माण्हुनि जी निशानी ॿुधाए छॾी जंहिंजे असुल नसुल में फेर आहे। ऐं साईं फरमाइनि था जेको मुंहिंजे हिननि घराणे खे ॾुखाए थो, ईज़ाए थो, त इहो ॼण मूं मुहम्मद खे ईज़ाए थो। मन आज़ाहुम फ़क़द आज़ानी, जंहिं इन्हनि खे ईज़ायो उन मूंखे ईज़ायो। ऐं जेको मूंखे ईज़ाईंदो त देर न लॻंदी, जल्द अल्लाह हुन जी गिरफ़्त कंदो। ॿुधो क़ुरान तो फरमाए इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लअनहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरा। हबीबन करीमन फरमायो जेको अल्लाह के ईज़ाए थो, रब जो कुरान तो फरमाए त बेशक उहे माण्हू जेके अल्लाह के ईज़ाइन था ऐं उन जे रसूल के ईज़ाइन था, उन्हनि ते दुनिया में भी रब जी लानत आ, त आखिरत में भी अल्लाह जी लानत आ। पुट अल्लाह जो ईज़ाइन छा आहे, रसूलुल्लाह जो ईज़ाइन छा आहे? अल्लाह जे वलियन के ईज़ाइण यो अल्लाह के ईज़ाइण आ। अल्लाह जे नबियन के ईज़ाइण यो अल्लाह के ईज़ाइण आ। अल्लाह जे घरन जी बेअदबी करण यो अल्लाह के ईज़ाइण आ। ओ मुंहिंजा दोस्तो, ऐं नबी जो ईज़ाइण छा आहे? मुस्तफा जे असहाबन के घट वध ॻाल्हाइण नबी के ईज़ाइण आ। मुस्तफा जे घराणे के ईज़ाइण यो नबी के ईज़ाइण आ। साईं फरमाइनि था मन आज़ल हसन वल हुसैन फ़क़द आज़ानी, जंहिं हसन हुसैन के ईज़ायो उन्हें मूं मुहम्मद करीम के ईज़ायो। जे मुझे बचड़न के ईज़ायो उन मूं मुहम्मद करीम के ईज़ायो। वो मैदाने करबला में जन मुझे बचड़न नबी सोने जे शहजादन के जन मैदाने करबला में ईज़ायो। उन्होंने दिलबर मुहम्मद के रोज़े पाक में ईज़ायो। तवज्जो आहे? हाँ मुझा सोना हबीब मदीने वारा साईं पंजे हवेली पाक में वेठा आहिनि। हजरत अनस बिन मालिक तो रिवायत करे सोना हबीब पंजे हवेली में वेठा आहिनि। बीबी उम्मे सलमा के फरमाइन था ए फजी अलैनल बाब, ओ उम्मे सलमा ओ मोमिनन जी घर वारी दरवाजे जी हिफाजत कजाए, के मानू के घर में अंदर अचण न ॾिजाए। ला यदखुल अहदुन, कंहिंखे बि अंदर अचण न ॾिजाए। हींअर आसमान जो मलाइक मूं वटि आयो आ, को रब जो पैगाम खणी आयो आ। ओ उम्मे सलमा दरवाजे ते दरबान थी वे, कंहिंखे अंदर अचण न ॾिजाए। अम्मा उम्मे सलमा थी फरमाए मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, अव्हां जो हुक्म अखियुनि ते ऐं दरवाजे ते वेही रहियसि। फजाअल हुसैन इब्न अली, थोड़ी देर गुजरी त नंढड़ो शहजादो इमाम हुसैन आयो। दर जो बंद कयूं वेठी हुयसि त इमाम हुसैन चयो त नानी मूंखे छॾ त मां पंहिंजे नाने साईं वटि वञा। मूं रोकियो, मना कयो त बचड़ा मुझे महबूब मूंखे रोकियो आ त कंहिंखे बि अंदर अचण न ॾियां। हुज़ूर जी बंदिश थियल आ, आउं तोखे अंदर कीअं छॾियां? त
इमाम हुसैन रोअण लॻो जीअं नंढनि ॿारनि जी आदत हूंदी आहे रोअण लॻो आहे जेॾी महिल इमाम हुसैन जे रोअण जो आवाज़ मदीने वारे साईं ॿुधो आहे साईं फरमाइनि था उम्मे सलमा मुंहिंजो जीउ मुंहिंजा महबूब मुंहिंजो सिर कुर्बान साईं फरमाइनि था उम्मे सलमा मुंहिंजो बचड़ो हुसैन छो रुनो आहे या रसूल अल्लाह चवे थो मूंखे अंदरि छॾियो होॾो तव्हां अंदरि छॾण खां मनो कई आहे हबीब फरमाइनि था उम्मे सलमा या रुकावट ॿियनि जे लाइ हुसैन जे लाइ रुकावट न ए उम्मे सलमा तोखे कहिड़ी ख़बर त हुसैन मूंखे केतिरो प्यारो आहे इन जो रोअण मुंहिंजी दिलि खे ईज़ा पहुचाईंदो आहे हुसैन जो रोअण मुंहिंजी दिलि सही न सघंदी आहे ओ उम्मे सलमा छॾ मुंहिंजे बचड़े खे त अचे मूं ॾांहुं मुंहिंजो दर खोलियो त नंढड़ो ड्रोड़ंदे वञी मुंहिंजे यसअदु अला मन के बिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं हुसैन शहजादो वियो आहे तीअं हुजूर जे ड्रोड़ंदे कुल्हे ते चढ़ी हीअं लांग वरायईं साईं जे गिची मुबारक में हिकिड़ी हेॾो टंग बि हेॾो टंग हुजूर जे पाक कुल्हनि ते चढ़ी वेठी हुजूर जन इमाम हुसैन के हेठ लाथो पंहिंजी झोली पाक में विहारियो ऐं इमाम हुसैन के चुम्मिड़ियूं ॾियण लॻा प्यार करण लॻा त ओॾी महिल जेको फ़रिश्तो हबीबन जी ख़िदमत में वेठो हुयो फ़क़ाल लहुल मलक अतुहिब्बुहु या रसूल अल्लाह फ़रिश्ते पुछो त या रसूल अल्लाह छा तव्हां हिन बचड़े सां मुहबत रखो था फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाम साईं जन फरमाया त हाओ ओ मलाइक या का पुछण जी ॻाल्हि आहे ही मुंहिंजो बच्चो आहे मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे हुजूर जेॾी महिल हुसैन खे चुमंदा वरी सिंघंदा असां बि चवंदा या रसूल अल्लाह सिंघो था पाण फरमाइनि था हुमा रेहानता या मिन दुनिया हे मुंहिंजे दुनिया जे चमन जा गुल हिन हसन इन्हनि खे सिंघां थो त इन्हनि मज़ा मूंखे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे बेहिश्त जी सुराण मूंखे हसनैन जे वजूदनि मां ईंदी आहे साईं फरमाइनि था ओ मलाइक सगोरा मूंखे हिननि शहज़ादनि सां मुहबत आहे हुसैन सां प्यार आहे त मलाइक चयो फ़इन उम्मतक तक़तुलू हबीब जे हुसैन के तू कुल्हनि ते तो वेहारी जंहिंखे झोली पाक में तो वेहारी इने तुंहिंजे जिगर जे टुकड़े के इने तुंहिंजे गुलाब जे गुल के करबला में कुटो वेंदो शहीद कयो वेंदो व इन शेतारी तु कल मकान लज़ी युक़तलु फी जे तव्हां चओ त उन धरतीअ जी मिट्टी तव्हां खे ॾेखारियां जंहिं मिट्टी ते हुसैन शहीद कयो वेंदो قال فضرب بيده فاراه ترابا احمر پو ملائڪ हीअं पंहिंजो हथ पखेड़ियो ऐं करबला जी सरज़मीन हुजूर जे साम्हूं अची वई हुजूर वेठा मदीने में हिन पर करबला जी सरज़मीन हीअं अखियुनि सां ॾिसनि पिया उन मलाइक मिट्टीअ जी मुठ भरी आहे ॿी रिवायत में ईअं अचे थो ख़ुदि हुजूर जन पाण उहा मुठ मिट्टीअ जी भरी आहे करबला जी मिट्टी जी मुठ भरियऊं पोइ उहा मिट्टी बीबी उम्मे सलमा जे हवाले कयूं फरमायूं त ए उम्मे सलमा हीअ मिट्टी वठ पो अदीजा लफ्ज़ आहिनि फअखज़त उम्मु सलमत ज़ालिक तुराब फसरतहु फी तरफ सौबिहा बीबी साण खे जेका पोती पातल हुई न उन जो हीअं पलाव खोलियईं हीअं पलव खोले ऐं उहा मिट्टी हीअं वरितई बीबी उम्मे सलमा उहा मिट्टी वरिती ऐं उन खे हीअं
गंढड़ी ॾेई ॿधई पंहिंजे पोतीअ में। साईं फरमाइनि था ओ उम्मे सलमा या मिट्टी सांढे रखजांइ संभाले रखजांइ। ए उम्मे सलमा जंहिं ॾियारे ते या मिट्टी रत में बदिलजी वञे उन ॾींहुं सम्झजांइ त मुंहिंजो बचड़ो हुसैन शहीद थी वियो। बीबी उम्मे सलमा वक्त गुजरी वियो। मुंहिंजा दोस्तो हुजूर जन हिजरत खां पोइ 10 साल मदीना मुनव्वरा में जलवगर रहिया। दुनिया ता पर्दो फरमायूं। अबू बकर जो खिलाफत जो ज़मानो गुजरियो, उमर जो ज़मानो गुजरियो, उस्मान गनी जो, मौला अली जो, इमाम हसन जो खिलाफतुन जा ज़माना गुजरी विया। अमीर शाम अमीर माविया जो सल्तनत जो वक्त गुजरी वियो। मुंहिंजा दोस्तो जने यजीद पलीत, यजीद नाहंजार, यजीद कमबख्त बदनसीब जने तख्ते खिलाफत ते वेठो आ। इमाम हुसैन दे आर्डर लिखई त मुंहिंजी बेअत कर। मदीने जो गवर्नर इमाम हुसैन के घुराई ते खत आयो यजीद जो बेअत कर। हजरत इमाम हुसैन फरमायो तो मां एड़ो मानू ना आया जो इते अकेलो वेही बेअत कया। मुझे पोयो जमायत आ, मां सभिनी सां सलाह मशवरो कंदुस, पो तोखे बुधाईंदुस। पाण उथण लगा त मरवान वेठलो। मरवान चयो त हुसैन वने तो वरी हथ न ईंदुई, कत्ल करईस। हींअर गवर्नर के चई, मरवान चयो त इनके कत्ल कर, वञण न ॾीस। त मदीने जे गवर्नर मरवान के चयो खबीस मुस्तफा जे बच्चे के मां कीअं कत्ल कया। केड़ो तो मुके मशवरो दी त फातिमत ज़हरा जे बचड़े के मां कीअं शहीद कया। चई त जेकरे अज तुंजे हथन मां हुसैन निकरी वियो त वरी हथ न ईंदुई। मुंहिंजा दोस्तो इमाम हुसैन ॾिठो जॾहिं महिल इहा ॻाल्हि मरवान जी ॿुधई, समझी वियो त ही यजीदुन जो इरादो ख़राब आ। ही मूंखे ज़बरदस्ती बेत वठंदा या त मूंखे शहीद कंदा। जॾहिं महिल रात थिया इमाम हुसैन पंहिंजी जीजल अम्मा जे मज़ार अनवर ते आयो। जीजल अम्मा खातून जन्नत जी मज़ार अनवर ते अची कदमन खां पैरां दी पाक खां वेही अखियुनि में गोड़ा गाड़े चे तो जीजल अम्मा अजो अबाणो वतन मदीनो छॾियूं थो वञा। ओ मुझी अम्मा हुसैन परदेसी जी पारत हुजई, अजो आखिरी भेरो तुझे मज़ार जो दीदार कयूं थो वञा। वरी इतों थियो आ हुजूर जी रोज़े अनवर ते आयो आ। महबूबन जी मज़ारे अनवर जे कदमन में वेही इमाम हुसैन जे अखियुनि में गोड़ा अची विया। ओ अदा अबाणो वतन केॾो प्यारो हूंदो आ, अबाणा केॾा मिठा हूंदा, पर अबाणा बे अबाणा हुजन। वतन बे वतन मदीने जो हुजे। इमाम हुसैन नाने साईं जे मज़ार जे पैरां दी खां वेठो आखियुनि मां लुढ़क ओ नाना रंज न थियो मूंखे मोकल ॾियो, मुंहिंजो साथ वञे थो करबल ॾे लॾियो। हे नाना रंज न थियो मूंखे मोकल ॾियो, मुंहिंजो साथ वञे थो करबल ॾे लॾियो। तुंहिंजी उम्मत मूंखे कोन छॾियो, हीअ जान वञे थी वञे पई भली। आयो रोज़े नबीअ जे हुसैन हली चयई नाना ॿुधो मुंहिंजी दांदली। आयो रोज़े नबीअ हिकु तुंहिंजी जुदाई छोरियो आ, ॿियो माउ जे विछोड़े मारियो आ, टियों बाबे अलीअ जो मुंझारो आ, चौथो हसन देखे वियो ज़हर मिली। आयो रोज़े नबीअ
अखियुनि मां लुड़क हारे पंहिंजे नाना साईं खां मोकल वठी मदीनो छॾे मके ॾे निकितो आहे। सरज़मीन हरम आहे, अमुन जी जाइ आहे। मके में केरु मुंहिंजो नालो न वठंदो। मुंहिंजा दोस्तो इमाम हुसैन मके में अचनि था त मके जे गवर्नर खे ख़त यज़ीद जो मिलियो आहे, हुसैन खां मुंहिंजी बेअत वठ। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हजरत इमाम हुसैन मक्का मुकर्रमा आया ऐं मक्का मुकर्रमा में तबलीग दीन जो हल्को लगायो। दुनिया ईंदी आ, हुसैन कुरान पढ़ंदो आ, दुनिया फैज़ वठंदी आ। खुदा जो कसम, इमाम हुसैन जी तकरीर ॿुधनि त सख्त दिल कठोर काफर बि कलमा पढ़ी मुसलमान बणजी विया। ऐं ॾिठूं त मके जो गवर्नर बि उहा उन यज़ीद जे ख़त जे करे बेत जे लाइ मजबूर करण लॻो त मुंहिंजे सोणे हुसैन मके खे बि छॾण जो इरादो कयो। पुट, हज़रत इमाम हुसैन मदीने शरीफ़ खां 25 हज प्यादल कया। 25 हज मदीने शरीफ़ खां प्यादल ईंदो हो, हज 25 अदा कयईं। हाणे 8 ज़ुल्हज योम तरविया जॾहिं महिल माण्हू हाजी एराम ॿधी मके मजा मिना वञनि पिया हज पढ़ण जे लाइ, उन ॾींहं ते इमाम हुसैन मको छॾियो। जेको 25 हज प्यादल करण आयो, अॼु मके में हज जा ॾिहाड़ा आहिनि ऐं मको छॾे पियो, का त मजबूरी हुई न। हेॾो यज़ीद जी सख़्ती आहे, बेअत कर। होॾो कूफे वारनि जा ख़त आहिनि त अचो असां तव्हांजा ग़ुलाम आहियूं, असां फर्मा बरदार आहियूं, अचो असांखे दीन सेखारियो, अचो पंहिंजे नाने जी शरीयत ऐं सुन्नत असांखे सेखारियो। मुंहिंजा दोस्तो, इमाम हुसैन 8 ज़िलहज ते मके जो शहर बि छॾियो ऐं जेॾी महिल सफ़र कंदे काफ़िलो, उन काफ़िले में बचड़ा हुया, सगीर मासूम न्याणियूं पुटड़ा थन पिया। अली असगर भी हुयो, बीबी ज़ैनब जा नंढड़ा शहज़ादा औन ऐं मोहम्मद हुया, अली असगर हुयो, अली अकबर हुयो, हज़रत कासिम हुयो, न्याणियूं हुयूं, बीबियूं सगोरियूं हुयूं, पाक नबी जो घराणो। जेॾी महिल मके खे छॾे ऐं सहराए करबला ताईं पहुता आहिनि त यज़ीदियुनि रस्तो रोकियो आहे। यज़ीदियुनि वाट ते लश्कर बीहारिया आहिनि, कूफे वञण न ॾींदासीं। हज़रत इमाम हुसैन पंहिंजे साथियुनि खे फरमायो त हिते खेमा खोलियो। जेॾी महिल खेमे खोलण जे लाइ खॾ खोटियूं त हेठों रतु निकितो, ज़मीन मां हेठां रतु निकिरो। इमाम हुसैन पुछो त हिन ज़मीन जो नालो छा आहे? चयोसीं हिन खे अर्दे नैनवा सॾिबो आहे, नैनवा। पाण फरमायो ॿियो बि को नालो? कि हा, हिन ज़मीन खे करबला बि सॾिबो आहे, करबला। त हज़रत इमाम हुसैन थधो साह भरियो, फरमाई त करबुन व बलाउन, ॾुख ऐं मुसीबत जी ज़मीन। मुंहिंजे नाने सच फरमायो हो त करबला में मुंहिंजो बचड़ो शहीद थींदो। जॾहिं हज़रत इमाम मौला अली शेरे खुदा सफ़ेन जी जंग ते वञनि पिया, इन करबला जे टुकड़े खां जेॾी महिल गुज़रिया त हज़रत अली से घोड़ो रोकियो, रोके ऐं हीअं निहारे सरज़मीन करबला ॾे निहारे फरमायो, सब्रन या अबा अब्दुल्ला बिशत्तिल फुरात। ए अबू अब्दुल्ला, ए मुंहिंजा बच्चा हुसैन, करबला जे धरती ते फुरात जे किनारे सब्र कजांइ, सब्र कजांइ, सब्र कजांइ। जेके साथी हुया उन्हनि पुछोसीं, माण्हू त केरु नज़र कोन पियो अचे, तव्हां कंहिंखे सब्र जी तलकीन था कयो? हज़रत मौला अली घोड़े तां लथा, पाण फरमायो हीअ जाइ अथव, हिते उन्हनि जा तंबू लॻंदा, हिते हिन जाइ ते उन्हनि जा रत हारबा, हिते मुंहिंजो बचड़ो हुसैन शहीद थींदो, हीअ उनजे शहादत जी जाइ।
साथियों ने पूछो सही यो कीअं था तव्हां फरमायो पाण फरमाए त हा हिकड़े ॾिहाड़े ते मां हबीबन करीमन जी खिदमत में वेठो हुयुसि त हुजूर जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया सोना हबीब रोन पिया मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हीं छो था रो पाण फरमायूं त अली हींअर जिब्रील मूं वटों वियो आहे जिब्रील मूंखे ख़बर ॾिनी आहे त मुंहिंजे कुलनि जो सवार हुसैन करबला जी धरती ते शहीद कयो वेंदो उहा सरज़मीन मूंखे ॾेखारी वई आहे फमा मलकत ऐनाय पोइ मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया आहिनि मदीने वारो रुनो इमाम हुसैन जे ग़म में मौला अली रुनो इमाम हुसैन जे ग़म में मालूम थियो त ग़म हुसैन में रोअण ॻोढ़ा ॻाइण इहा बिदत न आहे मदीने वारे साईं जी सुन्नत आहे जे मन हुआ त पिटण खां पार कढण खां नोहा करण खां सीना गोबी करण खां जंजीर हणण खां मनो कई आहे मदीने वारे साईं बाक़ी जेकॾहिं अख मां ॻोढ़ा वहनि था त इहा रहमत जी निशानी आहे दिल जे नरमी जी निशानी आहे जंहिंजे अख मां सोणे हुसैन जी मुहबत में ॻोढ़ा ॻड़नि था ख़ुदा जो कसम उन जे ज़िंदगी जे गुनाहनि खे रब बख़्शे माफ़ करे छॾींदो मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन मदीने मां निकितो न मके ॾे वियो त बीबी उम्मे सलमा ओ उहा जेका मिट्टी मुबारक महबूबन ॾिनी हुई न उहा शीशी में विझी रखियईं पोइ रोज़ानो सुबुह जो उथी उन खे शीशी खे ॾिसंदी हुई रोज़ शीशी खे ॾिसंदी हुई मुंहिंजा दोस्तो जॾहिं हज़रत इमाम हुसैन जो मैदान करबला में काफ़िलो पहुतो ऐं इहा 10 मुहर्रम जी उहा घड़ी आई जुमे जो ॾिहाड़ो हुयो जॾहिं करबला में इमाम हुसैन जामे शहादत पीतो ख़ुदा जो कसम बीबी उम्मे सलमा ॾिसे थी त उहा जेका मिट्टी हुई सा रत बणिजी चुकी आहे हज़रत उम्मे सलमा जे अखियुनि मां लुड़क वही आया मदीने वारनि सभिनी खे ख़बर पइजी वई न फोन हुई न को मुंहिंजा दोस्तो ख़त पट जो दस्तूर हुयो न अञा कासिद पहुतो हुयो पर उन मिट्टी खे ॾिसी सॼे मदीने वारनि खे ख़बर पई त अॼु करबला जे मैदान में हुसैन शहीद थी मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल उन मैदान जे अंदरि सैयदना इमाम हुसैन ख़ैमा खोड़नि था त हज़रत बीबी ज़ैनब अर्ज़ करे थी त ए सोना ए मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ हिन सरज़मीन खां मूंखे हैबत थी वठे हिन खूनी धरती खां मूंखे हैबत दिल में वठे थी ख़ुदा रा हिते न तरसो पाण मुर्की फरमाइनि था ज़ैनब हीअ ई त जाइ असांजे वाइदे जी आहे हिते ई त असांखे जलवा हक़ीक़त कुदरत जा नज़र अचण वारा करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं मुन मोड़ियाऊं पसीता उतराड़ जो घोड़ने ई घोटन जीअण थोरा ॾींहड़ा कॾहिं मंझ कोटन कॾहिं राही ऋण जा हज़रत अनस बिन हारिस रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबी दो रिवायत करे त मदीने वारे साईं फरमायो इन इब्नी अल हुसैन युक्तल बिअर्दिन युकाल लहा करबला फमन शहिद मिनकुम ज़ालिक फलयनसुरहु हज़रत अनस बिन हारिस तो फरमाए त मूं मदीने वारे साईं खां ॿुधो साईं फरमाए त हे मुंहिंजो बचड़ो हुसैन करबला में शहीद थींदो तव्हां मां जेको बि उन वक़्त में मौजूद हुजे त मुंहिंजे बच्चे जी मदद ज़रूर करे मुंहिंजा दोस्तो पोइ इहो हज़रत अनस बिन हारिस उन वक़्त में ज़िंदा हुयो ऐं हुज़ूर जी हदीस ते अमल कयईं इमाम हुसैन तां सिर कंहिंजो कुर्बान करे ॾेखारी मुंहिंजा दोस्तो हज़रत सैयदना मौला अली शेर खुदा अन्नहु मर्र बिकरबला इंद अशजारिल हंज़ल व हुव ज़ाहिबुन इला सिफीन जी जंग दे हज़रत मौला अली वञनि पिया पोइ जॾहिं करबला खां गुज़रिया त उते कुझु वण हुया उन्हनि वणनि वटि हज़रत मौला अली रुकियो ऐं पुछई
फसाल अन इस्मिहा पुछई त हिन धरती जो नालो छा आहे हिन ज़मीन खे छा चइबो आहे फकील करबला के बुधायो सही है करबला जी जमीन आहे फकाल करबुन व बला ही दुख जी ही आजमाइश जी जमीन आहे फनज़ल वसल्ला इंद शजरतिन हजरत अली पंजी सवारी ता लथा ऐं उन वण वटि नमाज पढ़ियूं पो फरमायूं त हुनाक सुम काल युक्तल हा हुना शुहदा हम खैरु शुहदाए गैर सहाबत यदखुलून अल जन्नत बगैर हिसाब ओ ही जाए तव जिते असहाबन का सवा बी जमात हुंदी नबी दे घराणे जी जमात हुंदी जेका हिन जाए ते शहीद थींदा उहे बिना हिसाब जे जन्नत में वेंदा तो मुझा दोस्तों जने हुआ नहीं मुहर्रम जी रात अचे थी मुझा दोस्तों हजरत इमाम हुसैन हुआ पूरी रात जागंदे गुजारी पूरी रात अल्लाह की इबादत में गुजारी मुझे सोने इमाम हुसैन जो शहजादो हजरत इमाम अली ज़ैनुल आबिदीन रिवायत हो करे इन्नी लजालिसुन तिलकल अशियतिल्लती कुतिल अबी फी सबीहा जे सुबह ते मुझो बाबो शहादत माणे वियो उन रात जी गाल मां ज़ैनुल आबिदीन बीमार हुयुस पंजे खेमे में व अम्मती ज़ैनब तुमर्रिदुनी पुफी मुझी ज़ैनब मुझी खिदमत पई करे छो त मां बीमार पियोस उने खेमे जे अंदर बीमारी जे करब में हुयुस त बीबी ज़ैनब मुझी संभाल ते वेठी हुई ऐं ओच तो मुं बुधो मुझो बाबो हुसैन पियो चवे या दहर उफिलक मिन खलीली कमलक बिल इशराक वल असीली मिन साहिबिन औ तालिबिन कतीली वद्दहर ला यकनौ बिल बदीली व इन्नमल अम्रु इलल जलीली व कुल्लु हय्यिन सालिकुस सबीरी हजरत इमाम हुसैन पे चे तो ओ जमाना तो कैसा वफा न कई ए जमाना तो दिल प्यारा हिक बे का छिन्नी धार करे छड़िया ए जमाना तू कदे हिकड़े जे पारों बे के न वठंदो ही ए जमाना तो दोस्त दोस्तन का छिन्नी धार करे छड़िया शायद सुभाणे हुसैन भी जुदा थियण वारो जेडी मल ये लफ्ज इमाम हुसैन चया हिन इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए त मुझे अखियुन मां गोड़न जो सैलाब वसी पियो ऐं मां उथियुस ऐं वनी पंजे बाबा साईं के भाकुर पातो सीने साला तुम मुझो मुझा बाबा साईं ही तवा जुदाई जा शेर प्या पढ़ो ही जुदाई जो गालियों प्या कयो साईं फरमाइन था ओ पुत्र ज़ैनुल आबिदीन ओ मुझा बचड़ा सुभाणे हिन मैदान में तुझी मुझी जुदाई थियण वारी आ ओ पुटड़ा जो तो के सीने सा लाया तो के भाकुर पाया तो के पंजी बातनी नेमत विलायत इमामत सौंपिया जेका अमानत मुझे नाने मोहम्मद करीम जी इमामत मुखे मिलला ओ ज़ैनुल आबिदीन अचुत हुआ इमामत तुझे सीने में तुझे हवाले कया ओ ज़ैनुल आबिदीन जने मुझी जुदाई थी वने त इन दुख ते सब्र कजाए ऐ पाक बीबियुन जो काफिलो बा सलामत वठी मदीने पाक दे पहुंचाए जाए ओ ज़ैन ओ मुझा बचड़ा ज़ैनुल आबिदीन जने मदीने शरीफ में पहुंची मुझे नाने मोहम्मद करीम जी दरबार ते पहुंची तमु हुसैन जा सलाम अर्ज कजाए मुझी अम्मा खातूने जन्नत जो दरबार ते परदेसी हुसैन जा सलाम पेश कजाए चे ओ मुझी जी जले अम्मा ओ मुझा नाना साईं हुसैन तवां जे दीन ते पंजी जिंद जान कुर्बान करे वियो
हजरत इमाम हुसैन जूं ये गालियूं बुधी सैयदा ज़ैनब साइण रोण लगिया। इमाम हुसैन पंजी भेण के भाकुर पाइन था, फरमाइन था ओ ज़ैनब ओ हैदर करार जी न्याणी ओ तुझे बदन में खातूने जन्नत जी थन मौजूदा ओ ज़ैनब सब्र कजाए ला तखमिशी वजह का मुंजी शहादत ते पंजो मुंह न पिट जाए पंजो सीनो न कुट जाए ओ ज़ैनब जाहिलियत वारियूं रड़ियूं दाऊं न कजाए मुंह अते हुसैन जी वसीयत तई रब जे रज़ा ते राज़ी रह जाए सब्र कजाए सब्र कजाए।